अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं वेर इन जी वसीअ जे ड्रामे जे बाबति। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त वेर इन जे वसीअ ड्रामे में छा छा थी रहियो आहे, या पहिरियां छा थी चुको आहे, अॻिते हली छा थींदो, इन वीडियो से मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदुमि। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों शमीर जे ॻोठ मां हिकु छोकिरी जेको अगवा थी वई आहे, ऐं उहा जेको रेस बिजार ख़ान अगवा कराई आहे पंहिंजे माण्हुनि खां। उहो क़ैद खाने में जेको आहे रेस बिजार ख़ान उनखे क़ैद करे रखियो आहे। जी हा दोस्तों, ऐं शमीर जेको आहे त रेस बिजार ख़ान खे धमकी ॾिनी आहे, जेकॾहिं छोकिरी 2-3 ॾींहंनि में वापसि न आई त उनजो ज़िम्मेवारु तूं हूंदे। ऐं रेस बिजार ख़ान इन ॻाल्हि खां इनकार करे छॾियो आहे त मूं वटि छोकिरी न आहे, ऐं छोकिरी रेस बिजार ख़ान अगवा कराई आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छोकिरी रमशा शहज़ादी अगवा थी वई आहे, रेस बिजार ख़ान अगवा कई आहे। जा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां शमीर ख़ान वॾो हमिलो करे रेस बिजार ख़ान खे ज़ख़्मी कंदो।